दोस्तों मां आयोसि पंहिंजे ॻोठ में। सोचियो त अॼु ॻोठ जो व्लॉग थी वञे ऐं दोस्तनि खे पंहिंजो ॻोठ घुमाइजे। दोस्तों आउं आयो आहियां हींअर ॻोठ में। ॻोठ में ही बाग़ आहिनि। आउं तव्हांखे बाग़ ॾेखारियां थो ऐं माल जेको आहे हिननि में अञा कचो आहे, छाकाणि त अञा उन्हनि जी सीज़न न आहे। तंहिंजे करे आउं तव्हांखे ॾेखारियां थो त हिते कहिड़नि कहिड़नि फ्रूट्स जा जेके बाग़ आहिनि तव्हांखे आउं ॾेखारियां थो। दोस्तों ही आहे ॾाढ़ूं जो वण ऐं हिन में तव्हां ॾिसी सघो था, हिन में ॾाढ़ूं बि थी विया आहिनि, ॾाढ़ूं तयारु थी विया आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। Trying to get to the show. Life is money, and you're just a hoe. दोस्तों ही आहे माल्टे जो बूटो। तव्हां हुनखे बूटो बि चई सघो था या वण बि चई सघो था। हिन में माल्टो आहे, ही माल्टे जो फ्रूट आहे। ही तव्हां ॾिसी सघो था, माल्टो आहे। अञा तयारु न आहिनि थिया, ही कुझु ई ईंदड़ महीननि में तयारु थी वेंदा। फ्रेंड्स ही आहे ज़ैतून जो वण। ज़ैतून हिन में अञा तयारु न आहिनि थिया, अञा हिन में ज़ैतून कचा आहिनि, अञा हाणे झलियो अथनि माल। ही तव्हां नंढड़ा नंढड़ा ॾिसी सघो था। Showing off, don't wanna have to wait tonight. Better off, I'm gonna find my way tonight. Won't you talk to me? I wanna heal your sorrow. Won't you talk to me? We'll make a new tomorrow. Won't you talk to me? दोस्तों ही आहिनि चकोर। ही जेके पखी आहिनि, हे ॻोठ जी सूंह हूंदा आहिनि, तमामु ख़ूबसूरत हूंदा आहिनि। दोस्तों ही आहिनि अंब जा बूटा। अंब हिननि में अञा थिया न आहिनि, बहरहाल उमेदु आहे त ईंदड़ साल हिन में अंब ज़रूरु थींदा। ही बि बूटो आहे अंबनि जो, हिकिड़ो न आहे पर काफ़ी आहिनि हिते। दोस्तों ही आहे लीमे जो वण। हिन में हींअर लीमा तयारु थियण वारा आहिनि ऐं तव्हांखे अॻु में आउं ॿुधाए चुको आहियां त हींअर जेको सीज़न आहे उन में को बि जेको फ्रूट आहे तयारु न थियल आहे। तंहिंजे करे ही लीमे जो जेको वण आहे उन में बि जेके लीमा आहिनि उहे तयारु थियल न आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, ही अञा कचा आहिनि। दोस्तों ऐं ही आहे ड्राख जो बूटो। हिन में बि अञा ड्राख कची आहे। ही तव्हां ॾिसी सघो था, ही ड्राख ही तक़रीबन तयारु थी वेंदी, तक़रीबन ॿिनि महीननि या महीने में ही तयारु थी वेंदी। ही तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु बि हींअर कची आहे ऐं वाक़ई बि ॾाढी मज़ेदार हूंदी आहे। असां हींअर हिकिड़ो दाणो पटी था खाऊं जेको बिल्कुलु बि हींअर कचो आहे। ऐं दोस्तों ही आहे ॿाराड़ी जी झोपड़ी, जंहिंमें मज़दूर रहंदा आहिनि ऐं ही उन्हनि जी रहाइश आहे हिते उन्हनि जी।
जी दोस्तों, ही हुयो मुंहिंजो ॻोठु जेको तव्हांखे आउं ॾेखारियो। ऐं ही जेको तव्हांखे मूं बाग़ ॾेखारियो, बाग़ में जेके मेवा हुया उहे कचा हुया, छाकाणि त अञा उन्हनि जी सीज़न न आहे। सो दोस्तों, उमेदु कयां थो त अॼु जो वीडियो अव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। दोस्तों, अहिड़ा ई ख़ूबसूरत वीडियोज़ आउं हर रोज़ु आणींदो रहंदो आहियां, तंहिंजे करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं जेकॾहिं तव्हांखे ही मुंहिंजी वीडियो पसंदि अचे त प्लीज़ लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं दोस्तों, मिलंदासीं हिकु नई वीडियो में। तेसिताईं ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।